काइम खान भी तस्नी मुद्दा यो काइम खान मुराद वारा सोडल के बदी खन्ना आंजा सोडल के छो बदी खणी ईंदा रेडी पकाई तो करी ॼणा सां ख़बर ई कोन्हे मूंखे ख़बर आहे मोलू जेके तूं वटि ईंदो अफ़वाह फैलाईंदो अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे ये अञा ताईं मूंखां ॻाल्हि लिकाए थो पर हिनखे ख़बर ई न आहे त मुंहिंजे हूंदी इहा ॻाल्हि लिकंदी कोन ॿियो वरी ख़ैर आहे न जे मिठण जी जगह ते मुराद वारा तोखे ॿधी खणी वञनि हा त पोइ अरे ने बागा तुंहिंजी मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे न न दुश्मनीअ जी ॻाल्हि न पियो कयां दिलेरीअ जी ॻाल्हि पियो कयां त एतिरो जेकॾहिं तूं दलेर आहीं अरे तूं मूं मथां टोकू थो करी मुंहिंजी दिलेरी मथां तोखे शक आहे को बि शक न आहे मञां थो वॾो दलेर आहीं तूं वॾो दलेर आहीं इन जे करे पियो चवां त जेकॾहिं तोखे हू खणी वञनि हा त पोइ बी मां तोखे ॿुधायां थो त मलूक छा आहे अरे ने बागा इहो जूतो ॾिनी वञे केॾे थो खणी वञे जूतो ॾे मूंखे जे बेगुनाह खे पुलिस मारे छॾियो उन जो तव्हां छा सोचियो आहे अमा साइणा उनखे चोर फोरू ऐं दहशतगर्द ॼाणाए मारे वियो आहे हाणे जेकॾहिं उनजी को बि पोइवारी कंदो त उनजे मथां बि केस दाख़िल करे छॾींदा इहे ई तव्हांजी पार्टीअ जे हिकु हिकु माण्हू खे मारियो वेंदो ऐं तव्हां उन लाइ कुझु न करे सघंदो अमा साइणा मां त चइनी तरफ़नि खां जकड़िजी वियो आहियां हिकु तरफ़ हिन मीर जाफ़र ख़ान जी शैतानियूं ऐं ॿी तरफ़ राज़न वारनि जा मसइला ऐं टी तरफ़ पुलिस हाणे तूं ई ॿुधायो मां त मां कंहिंखे मुंहुं ॾियां मौंसूर बाबा तव्हांखे ईअं नथो लॻे त मीर जाफ़र ऐं DSP पाण में ॿई मिली तव्हां ख़िलाफ़ चाल पिया हलनि इहा त ख़बर आहे त राज़न वारा इन मीर जाफ़र जे चवण ते कमु कनि था बाक़ी इहो DSP इन मीर जाफ़र जे चवण ते कमु कंदो मूंखे नथो लॻे पोइ हू तव्हां सां कहिड़ी दुश्मनी पियो निभाए इहे उनखे मथां खां आडरंदा छो जो हिते केर बि न चाहींदो त का अवाम दोस्त पार्टी हिते अचे हिते चोरनि ऐं करप्ट माफ़िया जी हुकुमरानी आहे इन करे उन्हनि खे लीडर बि ओड़ा ई घुर्जनि जेके उन्हनि जीअं चोर फोरू ऐं लुटेरा हुजनि जेकॾहिं का अवाम दोस्त पार्टी इक़्तिदार में अचे थी त पोइ इन्हनि जा सभु चोरी जा दरवाज़ा बंदि थी वेंदा ऐं हिन मुल्क खे लुटण वारी इहा माफ़िया इहो कॾहिं बि न चाहींदी कॾहिं बि न हिते केॾो न सुकून आहे दिलि चवे थी त ईअं ॿाहिरि हलियो वञे किथे अकेलाई में घर अॾिजे न के जी ॿिन में न के जी टिन में हा यार पहिरियां असां ॻोठ जे विच में हुआसीं त पोइ रोज़ झेड़ो झगड़ो कॾहिं ॿारनि तां त कॾहिं औरतुनि जो पाण में हाणे हिते असां पंहिंजे मुंहुं ॾाढा सुकून सां वेठा आहियूं पुट ही दौर त नफ़सा नफ़सी जो आहे भाउ खां नफ़रत करण लॻो आहे पोइ सोच त ॿिया रिश्ता कुर्ब में कीअं रही सघंदा जॾहिं माइटनि सां गॾु हूंदा हुआसीं त ओड़े पाड़े जूं मायूं अची घर में लुड़ हणी वेंदियूं हुयूं हाणे हिते अकेलो घर आहे सॼो ॾींहुं सकून लॻो पियो आहे भाॼाई मां बि अहिड़ा ई ख़्वाब ॾिठा हुया पर ख़्वाब त ख़्वाब हूंदा आहिनि न ख़्वाब कॾहिं पूरा न थींदा न उमेद न थी मालिक भलाई कंदो तोखे तुंहिंजे हिसे जूं ख़ुशियूं ज़रूर मिलंदियूं सभु कुझु तुंहिंजे साम्हूं आहे सोडल पोइ बि तो मूंखे उमेद ऐं आसरा पियो ॾी मालिक साईं मूं कॾहिं बि उमेद न ख़तमु कजे गुलपरी जेकॾहिं हू तोखे ख़ुशी ॾियणु चाहे त कहिड़ी देरि लॻंदी हा भाॼी मालिक साईं राज़ी थी वञे न त पोइ सभु रुकावटूं दूर थी वञनि गुलपरी खे सूरनि में मुंहुं विधो आहे त पोइ उनजी ख़ुशियुनि जे लाइ जदोजहद बि मूंखे करणी पवंदी मां त तोखे ताईं का बि मयार नाहे ॾिनी सोडल त पोइ तूं पाण खे
ॾोही छो पियो सम्झी? मूंखे ख़बर आहे त तूं मूंखे मयार न ॾींदी पर जेको कुझु थियो आहे सभु मुंहिंजी अखियुनि जे अॻियां थियो आहे त पोइ छा मां पंहिंजूं ग़लतियूं विसारे छॾींदुसि? न गुलपरी, उन्हनि ग़लतियुनि जो अज़ारो ज़रूरु कंदुसि, ज़रूरु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॿियो हाल केरु आयो कीअं आया हो कंहिं में कमु आहे? कम त कंहिंमें न आहे। कमु न आहे पोइ हिते छाजे लाइ आया आहियो? हितां गुज़रियासीं ओता किथे नज़र पई, बुख लॻल इतने लड़ी आयासीं। तॾहिं मन वारा अहिड़ा सुवाल न आहिनि कंदा। सवाल इन करे था कयूं जो अॼुकल्ह दोस्त घटि ऐं दुश्मन घणा थी पिया आहिनि। असां त तव्हांजे न दोस्तनि मंझा आहियूं न दुश्मननि मंझा, राह वेंदे मुसाफ़िर आहियूं। मानीअ जो टाइम हुयो तॾहिं लड़ी आयासीं। जेकर मानी खारायो त तव्हांजी महिरबानी, न त का ॿी ओताक ॾिसूं। मानी त तव्हांखे मिलंदी पर पंहिंजो तारफ़ कराईंदो? कॾहिं कॾहिं वाक़फ़ियत नुक़सानकार थींदी आहे, जेकॾहिं वाक़फ़ियत न हुजे त बहितर आहे। तव्हां हाणे वेहो पीरल, वञी महिमाननि लाइ मानी खणी आ। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां वेहो वेहो वेहो। पीरल बीठो छो ही? वञी मानी कराए अच न। अदा ॿ मिंट, तव्हां में थोरो कमु आहे, थोरो पासे ते थी अचो। अदा मूंखे ही ख़ैरी कोन था लॻनि। मुंहिंजा भाउ मुसाफ़िर आहे न, पंहिंजो रस्तो वठी निकिरी वेंदा, पर जेकॾहिं असांखे नुक़सान ॾियण जी कोशिशि कयूं न त असां खां बची कोन सघंदा। वञी तूं मानी कराए अच। तव्हां मानी खाओ न, छो थिया हो? चङो मुरो सालू था। अदा इहे हुआ सुञाणप थी वई। माठ कर ॻाल्हाइण ॾे। इहो पुछी सघूं था त हीअ अमरा केरु हुया? तव्हां हिननि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, पोइ बि तव्हां हिननि खे सुञातो कोन? अदा मूं हुननि खे सुञातो। इहे उहे हुआ जिन्हनि अदा मिठण ते फायरिंग कई ऐं अदा गुम थी वियो। सिर्फ़ एतिरो ई न, पर ही उहे माण्हू हुया जन मुंहिंजे मथां बि फायरिंग कई हुई। जॾहिं सभु कुझु ज़ाहिर थी चुको आहे त पोइ मुराद खां सफ़ाई वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मुराद हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, असीं रेख करण न आया आहियूं। मुख़्तसर ते ॻाल्हि खे हिते ई ख़तमु करणु चाहिं थो त हिननि जो हमराह मिठण हिननि जे हवाले कर। असीं सभु कुझु दरगुज़र करे हितां हलिया वेंदासीं, जे न त पोइ ॾाढा वञी परे पवंदासीं, वॾो नुक़सान थींदो जंहिंजो असालो को बि न भरे सघंदो। जेकॾहिं इहो सुवाल मां तव्हां खां कयां, शाहनवाज़ खान, मां चवां थो सुठो इन में अथई त मुंहिंजे भाउ खे मुंहिंजे हवाले कर, न त नुक़सान जा ज़िम्मेवार तव्हां पाण हूंदो। असांखे अली ख़ान जी का बि ख़बर न आहे, त पोइ मुंहिंजो बि इहो ई जवाबु आहे त मिठण खे असां ॾिठो ई कोन्हे। पोइ तव्हां हुनखे हिते वठण छो आया हो? पुट, मूं त पहिरियां ई चयो त मुराद सां ॻाल्हियूं हथियार जे नोक ते थियणु खपनि। त पोइ लाइ ज़ोर बिछायूं तुंहिंजे साम्हूं। हथियार बि हिक ॿिए ते आज़माए ॾिसंदासीं। इहो को मसइलो आहे छा? अहिड़ो अञा वक़्तु आयो न आहे। हिते त
तव्हांजो अचणी फज़ूल आहे फज़ूल। सिर्फ़ पक करण जे लाइ हिते पहुता आहियूं त जन असांजे मथां फायरिंग कई, उन्हनि जा पेरा हिते लॻनि था या न? जेकॾहिं पक थी वई अथव त पोइ वञो न, गायो पेर। वधीक मां पंहिंजे तॾे ते तव्हांजा पलीत पेर बर्दाश्त नथो करे सघां। चाची जे हेड़ियूं ख़िदमतियूं कंदी चाह प्यारींदी मानी खाराईंदी पोइ त मां रोज़ हिते पियो ईंदुसि। जेसी तुई राज़न वारा रुली पिनी घर अचन तेसी तुई तू हिते वेठो हुज। मां अकेली हूंदी आ न त मूंखे खौफ थींदो आ। ओ चाची, चाची जो न हूं बेखौफ न कर, लगे तो त दुश्मन अची विया। बिलो आ बिलो, ठाव किराए वियो, तू को खौफ न करे। खौफ कोने को, मां पोजीशन पियो पकड़ियां, मुंहिंजे लेखे दुश्मन अची विया आहिनि। जेकॾहिं दुश्मन आया त पोइ तू उन्हनि खे छा थो करे सघी? हथियार कोन हुयो, जो हथियार हुजे हो न त मां दुश्मननि खे लेटाए जां। राज़न अचे त उन को हथियार वठी रखंदासीं। सुभाणे उहो हथियार खणी पोइ तू चौकी ॾींजांइ। हथियार मिली वियो न त पोइ मां सॼी राति तव्हांजे घर जी चौकी ॾींदुसि। माद असांजी वापसी तो लाइ ॾाढी ख़तरनाक साबित थींदी, इन करे चवां थो तो सोच। असांजो हमरा असांजे हाल का त असां हितां हलिया वञूं, न त असां जेकी पोयां कब्रू खुटे आया हूं न उनमें त तोखे दफ़न करणो ई पवंदो। शाहनवाज़ खान, मुराद खे दफ़नाइण जा ख़्वाब ॾिसण छॾे ॾे, छो त मुराद तव्हांजे खोटियल क़ब्रुनि में दफ़न थियण वारो नाहे। जेकॾहिं मुराद दफ़न थियण जहिड़ो हुजे हा न त तव्हां त घणा ॾींहं अॻु मुराद खे दफ़न करे चुका हुजो हा, पर मुराद तव्हांजी कद, तव्हांजे बुत, तव्हांजे वज़न खां घणो गरो थी चुको आहे। इहो त तोखे वक़्तु ई ॿुधाईंदो त कंहिं में केतिरो वज़न आहे। फिलहाल त पेर ड्रायो। अदा जॾहिं ही असांजा माण्हू न हुया पोइ तव्हां उन्हनि खे छो न ॿुधायो? हिरल, इहा हिकु सोचियल सम्झियल साज़िश हुई। जेकॾहिं इहो डंप काहे हिते न अचनि हा न त मां पाण इन्हनि माण्हुनि लाइ परेशान हुजां हा त इहे माण्हू केरु हुआ ऐं किथां आया हा। पहिरियां मूंखे इहो शक हो त इन्हनि माण्हुनि खे सोढल मोकिलियो आहे जाच लही अचण लाइ, पर जॾहिं मूं शाहनवाज़ खान वारनि खे ॾिठो न मूंखे पूरी पूरी पक थी वई त इहे इन्हनि जा माण्हू आहिनि। इहो असां सां रांदि करणु पियो चाहे ऐं राज़न वारनि खे इन करे हिते वठी आयो त जीअं राज़न वारनि खे पक थी वञे त उन्हनि जा दुश्मन असां आहियूं। इहा बि पक सम्झ। शाहनवाज़ खान असांजो त सॼण आहे कोन, पर ईअं सम्झ त राज़न वारनि जो बि वॾे मां वॾो दुश्मन इहो ई आहे। इहो ईअं सम्झ त जदी पुश्ती फसादी माण्हू आहे, फसादी। मुताद में वञण जी वॾी कोशिशि कई पर उताद में कंहिंखे छॾनि न पिया। एतिरे क़दर हुननि पंहिंजे चाचे कैम खे बि दरवाज़े खां वापसि करे छॾनि। इन मां साफ़ ज़ाहिर आहे
त मुराद वारनि राज़न जे भाउ मिठण खे उतां किथे ॿधी छॾियो हूंदो। अदा हू कंहिंखे ॿधनि था कंहिंखे छोड़नि था उन में असांजो छा वियो? ही रेस शाहनवाज़ खान जो हुकुम आहे त असांजो सभु कुझु वियो। मां रेस शाहनवाज़ खान जो कमदार आहियां। जेकॾहिं हुनजो हुकुम न मञींदो त मूंखे कमदारी मां कढी छॾींदो। जे कमदारी मां कढी छॾींदो त बुख मरंदासीं। अलाह न कंदो दास बुख मरंदासीं। रोज़ी मीर शाहनवाज़ खान जे हथ में न आहे। हाणे हिन बेवकूफ़ केरु सम्झाए त रोज़ी अलाह जे हथ में आहे, पर हीलो वसीलो त हलंदो न। हा दा इहा ॻाल्हि त माजिद खे सम्झ में ई नथी अचे। जेकॾहिं हिन खां को ॿियो कमु नथो थिए न त ही हिकु कम में मुंहिंजी मदद करे। कम खोड़ न दा, पर मूंखे कुछ पैसा ॾे त मां कारोबार शुरू कयां। पर 10-15 हज़ार में को कारोबार थींदो? हा दा मां पाण इन्हनि पैसनि में जुगाड़ करे वेंदुसि। पहिरियां तूं इहा जांच करे अच, पोइ जेतिरा पैसा तूं चवंदे तोखे मिलनि। अदा पोइ मां ईअं कयां त सुबुह जो मां वञी जांच करे अचां। तूं उतां किथे वेंदी आहे? ॿिए मिड़े ख़ैर आहे न? अदा मां उताक ते न मुराद जे घर वेंदसि। जेकॾहिं सोडल खे ॿधी खणी आया त ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे, सुबुह जो तव्हां बि ॿई जांच कजो, मां बि कंदुसि। मूंखे पकी ख़बर खपे। ॿियो मिड़े ख़ैर आहे न? ॿुधनि काॾे निकिरी पियो आहीं? तो पैसा हाथ न कया, बाबा घर में वेहण ई कोन थो थे, वञा तो घोर लाइ। घोर लाइ त मिठू वेंदो आहे, अॼु तूं थो वञी। इहो बाबा जो फ़ैसिलो आहे त हिकु ॾींहुं अदा मिठू वेंदो, ॿिए ॾींहुं मां वेंदुसि। सम्झां थो त मूंखे साइकिल वठी घोर ई करणी पवंदी। मां तुंहिंजे पैसनि जे आसरे में आहियां। ही घोर जो त मेरे बहानो आहे। जॾहिं पैसा मिली विया न त भाॼी सां गॾु मेन पुड़ी जो बि कारोबार कंदासीं ऐं ॻोठ ॻोठ में मेन पुड़ियूं खपाईंदासीं। उहे पैसो जाम थी वेंदो। तूं अॼु घोर करे अच, शाम ते मां पैसनि जो बंदोबस्तु कयां थो। शाम ते तेसां बि ज़रूरु कञा माजिद। सौट रैस चयो आहे त राति तव्हां ॾाढो सुठो कमु कयो आहे, हाणे थोरा पासीरा थी वञो। ये मुराद जी ॿीहर तव्हांजे मथां नज़र न पोए। सौट मुराद खे ख़बर कान पवंदी, पर अञा त अली खान जो लाश न आहे मिलियो। थी सघे थो अली खान तव्हां खां बची निकितो हुजे। सौट सुवाल ई पैदा नथो थिए जो हाशिम जे धक खां को बची निकिरे। हाशिम जो धक हिकु हमरा पट्टी ते पूरो। अली खान जी ॻोल्हा जारी रख सौट, पर इहो ज़हन में रख सौट त राज़न खे ख़बर न पए तव्हां रैस लाइ कमु कंदा आहियो। तूं बेफ़िक्र थी हलियो वञ सौट, इहा कंहिंखे बि ख़बर न पवंदी असां कंहिंजे लाइ कमु कयूं था। हिन जो मतिलब त अली खान खे राज़न वारनि न हिननि मारियो आहे। इहा ख़बर मूंखे मुराद ताईं पहुचाइणी पवंदी। ॿिए जी मुख़बरी करणु ख़तरे खां ख़ाली न हूंदी आहे। पोइ बि माण्हू उहे राज़ पालींदो आहे जेके बर्दाश्त करे। जॾहिं राज़न जो ॿार वधी वञे उहो ख़तरे खां ख़ाली न हूंदो आहे। मां सभु राज़ ॼाणे चुको आहियां, हाणे आऊं न बल्कि तव्हां ॿई मरंदो, तव्हां सभु मरंदो। हाशिम जो धक हिकु हमरा पट्टी ते पूरो। ऐं बेहोशी वारी हालत में हिते ई ख़तमु थी वेंदो। हिन खे मारियो ॿियनि आहे ऐं खून असांजी गिचीअ में पवंदो। हीउ हाथी बची वियो त 10 लखनि जो आहे ऐं जे मरी वियो त 20 लखनि जो आहे। तो तले पैसा त कोन मिलंदा, लॻे थो त हिन जो मौत पंहिंजी गिची में पवंदो। अली खान खे मुर्दा या ज़िंदा ॻोल्हण लाइ ज़ोर हले पियो। हिकु तरफ़ रहज़न वारा, ॿिए तरफ़ मुराद वारा ऐं टे तरफ़ मीर शाहनवाज़ वारा ऐं चौथी तरफ़ जन हिन खे मारियो हूंदो उहे बि परेशान हूंदा त आख़िर हिन जो लाश कहिड़े पासे वियो। जॾहिं हिन खे एतिरियूं थिरियूं ॻोल्हिनि थियूं पयूं त असां हिन खे घणो वक़्तु किथे लिकाए सघंदासीं। हीउ जेतिरो वक़्तु गुम हूंदो हिन जी क़ीमत वधंदी। तो तले ख़बर न आहे हिन जी क़ीमत वधंदी या ही जिस्म ई असांजे लाइ फाई जो फंदो थी वेंदो। तूं परेशान न थी मीरल, जेकॾहिं ॾिसंदासीं ॻाल्हि गिचीअ में थी पए त हिन खे हितां राति जो कढी छॾींदासीं, रहज़न वारनि जे ॻोठ ॿाहिरां फिटो करे ईंदासीं। बाबा
अछी दाढ़ी ॾे ॾिस पुट, जेके बि ग़लतियूं आहिनि असांखे माफ़ कर। चाचा वधीक मूंखे गुनाहगार न कयो, न सोढल मूंखे हथ आयो आहे, न ई वरी गुल परी के मां ॻोल्हण जी कोशिश कई आहे। हिन वक़्तु मुंहिंजो भाउ अली खान गुम आहे ऐं हुनजे मौत जूं ख़बरूं पियूं हलनि। मां हुन जे करे ई ॾाढो परेशान आहियां। पर अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां। सोढल जेकॾहिं मूंखे हथ आयो न, पहिरियां वठी हुनखे मां तव्हांजे साम्हूं बीहारींदुसि, पोइ जेका बि सज़ा हूंदी उनखे मां तव्हांजे अखियुनि जे साम्हूं ॾींदुसि। हाणे तव्हां सम्झी वियो न चाचा, महिरबानी करे घर वञी वियो, ना पाण परेशान थियो ना असांखे वरी परेशान कयो। हिननि जो बि ॾोह न आहे, हिन जो जवान पुटु आहे, परेशान त थींदा न। उहो त आहे मरियम, पर मुंहिंजो भाउ, जवान भाउ गुम आहे। तूं ई ॿुधा त मुंहिंजी हिन दिलि मथां छा गुज़रंदो हूंदो जंहिं भाउ खे मूं घोट बणायो, अॼु हुनजो लाश मूंखे कफन पाराइण लाइ नथो मिले। सच ॿुधाईं न मरियम, हीअ मुंहिंजी दिलि रत जा ॻोढ़ा थी ॻाढ़े, रत जा ॻोढ़ा। केर बि मुंहिंजी तकलीफ़ खे सम्झण जी कोशिश कोन थो करे। पाण खे रोअण खां सिर्फ़ इन करे रोकियूं पहुचा त मतां दुश्मन ॾिसी खिलनि त मुराद कमज़ोर थी वियो आहे। पर हक़ीक़त इहा आहे त मां अंदर में भोर भोर थी चुको आहियां मरियम, भोर भोर थी चुको आहियां। मंसूर बाबा, तव्हां चओ पिया त अली खान मारियो वियो आहे, पर हुनजो लाश त अञा मिलियो ई न आहे। जी अम्मा, किथे अली खान जे खून जो इल्ज़ाम मुराद वारा तव्हां मथां त न हणंदा? मां मुराद जो सजण आहियां, दुश्मन न। पोइ हुनजो शक मूं तरफ़ कीअं वेंदो? खणी जे मुराद तव्हां मथां शक न करे, पर हुन शक जे हवा जो रुख तो तरफ़ हूंदो। अम्मा साहिब, तव्हांजे चवण जो मतिलबु आहे त मां कुंज सां मोहबत कयां थो ऐं कुंज जो निकाह इन अली खान सां कयो वियो आहे। दुश्मन इन ॻाल्हि जो ई सहारो वठंदा। मीर शाह नवाज़ ऐं रहज़न वारा इन शक जी हवा खे घुलाइण जी ज़रूर कोशिश कंदा। सिर्फ़ मां न अम्मा साहिब, पर मुराद बि इन मीर जाफ़र ऐं राज़न जी फितरत खां वाक़िफ़ आहे ऐं मुंहिंजो किरदारु मुराद जे साम्हूं आईने जीअं साफ़ आहे। पोइ मुराद मूं मथां शक छो कंदो? पंहिंजनि जो विछोड़ो माण्हूअ खे इंतशार जो शिकार करे छॾींदो आहे। पोइ हुन माण्हूअ वटि दोस्त या दुश्मन जी सुञाण नाहे रहंदी। इन लाइ चवांव पई त जेतिरो थी सघे मुराद सां मिली अचो ऐं तव्हां खां जेतिरो थी सघे थो उन जी मदद कयो। ठीकु आहे अम्मा साहिब, मां अॼु मुराद तरफ़ निकिरंदुसि ऐं उनखां सॼो हाल अहिवाल वठंदुसि। जेकॾहिं उनखे मुंहिंजी मदद जी ज़रूरत हूंदी त उहो बि कंदुसि। इन ॾुखे वक़्त में मां मुराद खे कॾहिं बि अकेलो कोन छॾींदुसि। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।